सुल्तानपुर में भी जश्न आज़ादी जे ॾियारे जी मुनासिबत सां मुख़्तलिफ़ पार्टियुनि पारां ॻोठ जलाल उंडड़ खां सुल्तानपुर प्रेस क्लब ताईं योम आज़ादी ऐं कश्मीरियुनि सां यकजहती तौरु रैली कढी वई, जंहिं जी अॻुवाणी PTI अॻुवान मोहम्मद जादल मंगी, अब्दुल करीम उंडड़, परवेज़ कलवण ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते रैली में शरीक माण्हुनि जे हथनि में क़ौमी झंडा तोड़ी प्ले कार्ड मौजूदु हुआ ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद जा नारा गूंजी रहिया हुआ। उन मौक़े ते रैली में शरीक अॻुवाणनि जो चवणु हो त जश्न आज़ादी जो ॾियारो असां ईद वांगुरु मल्हाईंदा आहियूं, छाकाणि त हिन ॾींहं ते असांजो प्यारो मुल्क अंग्रेज़नि जी ग़ुलामीअ मां आज़ादु थियो हो ऐं अॼोके ॾींहुं असां पिणु कश्मीरियुनि भाइरनि सां यकजहती तौरु मल्हायूं था। रैली में शरीक माण्हुनि पारां कश्मीर बनेगा पाकिस्तान, पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा बुलंद कया विया ऐं मुल्क जी खुशहाली, अमन अमान ऐं तरक्कीअ लाइ दुआऊं भेणूं घुरियूं वयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।